अधी सपूरा ॾिसी थी केॾो परेशान था कनि मुंहिंजा पुट मां खे। हाणे एॾी अचे देरि थी आहे अञा सुधी घर कोन आया आहिनि, किथे कंहिं मुसीबत में त कोन फासी पिया आहिनि। भेण होरा तुंहिंजा छोकिरा न रोल पाणे रुली रुली मोटी ईंदा। तूं हल त हलूं, शहरनि ते देरि पई थिए। अधी का घड़ी अञा वेह, मता अची वञनि त ॿई गॾु हलूं थियूं। अधी ईअं न थिए, पाण हिते वेही हुननि जो इंतज़ार हेॾा कयूं, हू अॻे कमदार जे घर वेठा हुजनि। अधी ॾींहं जो त अदा मखणो हुननि खे घर में ई कोन थो सहे, वरी राति जो कीअं हुननि खे अचणु ॾींदो। अधी मूंखे त ख़ौफ़ थी पियो आहे हिन छोकिरनि जो, वरी को ॿियो नओं मसइलो न करे वेठा हुजनि। कुझु कोन कंदा, कुझु कोन कंदा। नंढे रेस ॾाढो कुटको ॾिनो अथनि। का बि हरकत करण खां पहिरीं 100 दफ़ा हू सोचींदा। तूं खामखा परेशान थी आहीं। अधी मां आहियां, मां बचड़ा अखियुनि जे आॾो न हूंदा त परेशान त थींदसि न। भेण कहिड़ा तुंहिंजा छोकिरा मासूम आहिनि जो अची मुंझारो कयो अथई, इजो ॼाण अची पहुता। अधी मुंहिंजा छोकिरा अचनि त उन्हनि खे विहारे पोइ पाण ॿई हलूं थियूं। ईअं न असीं वञूं त पुठियां चोर सभु सामान घर जो खणी वञनि। भेण चोर बि ॾाढा सियाणा आहिनि, सुञे घर में घिरण खां पहिरीं 100 दफ़ा सोचींदा। अधी सपूरा भला तूं हल, पोइ मां तुंहिंजे पुठियां अचां थी। अधी हली थी त ॿई गॾिजी था हलूं, न त पोइ मां पंहिंजे घर मोटी थी वञा। अधी सपूरा तूं वेह त मां छोकिरनि जी मानी हथी की करे हलां, ईअं न ॿिली ज़ियान करे छॾे। ठीकु आहे अधी, पर जल्दी कर त वरी मोटणो बि आहे। हा हा दी तूं वेह, बसि मां मिंट करे थी वठां।